सिंध हाई कोर्ट पारां रायटन राठौड़ हाई स्कूल जी रांदियुनि वारे ग्राउंड ते कब्ज़ा करे अॾियल दुकान ड्राइण वारे मिलियल हुकुम जे सिलसिले में अॼु टाउन कमेटी चीलिहार में एडिशनल डिप्टी कमिश्नर रियाज़ अहमद शेख जी सरबराही में दुकान मालिकनि, टाउन चेयरमैन, वापारी अॻवाननि, काउंसलरनि ऐं ॿियनि सां हिकु गॾिजाणी थी। गॾिजाणी में असिस्टेंट कमिश्नर रिटायर्ड कैप्टन फरीद मुख्तियार कार, मिठी SHO चीलिहार असगर रिंद तपेदार ऐं ॿिया पिणु शामिल हुआ। गॾिजाणी में दुकान मालिकनि, वापारियुनि ऐं टाउन इंतज़ामिया सां ॻाल्हाईंदे ADC रियाज़ अहमद शेख चयो त सिंध हाई कोर्ट पारां मिलियल हुकुम जी रोशनी में असांजे रेवेन्यू अमले पारां तव्हांखे हिकु हफ़्तो अॻु पंहिंजा दुकान ख़ाली करण जो चयो वियो हो, जीअं दुकान ड्राइण वक़्तु कंहिंजो नुक़सानु न थिए। एडिशनल डिप्टी कमिश्नर SHO चीलिहार खे पिणु पुलिस नफ़री ॾियण जी हिदायत करण सां गॾु टाउन इंतज़ामिया खे पिणु मुकमल सहकार करण जी हिदायत कई। ॿिए पासे अॼु दुकान मालिकनि पिणु संजीदा थी दुकान बचाइण लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि। हिन गॾिजाणी बाद एडिशनल डिप्टी कमिश्नर, असिस्टेंट कमिश्नर ऐं ॿियनि पारां रायटन राठौड़ लाइब्रेरी जे हलंदड़ मरम्मती कम जो पिणु जाइज़ो वरितो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।